नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। बेठा खबर नाल एसएसपी मटियारी आसिफ अहमद भुगियो चयो आहे त कैंप शरीफ शहरी के पुलिस तरफां नाजायज़ी बर्दाश्त न कई वेंदी। पुलिस ऑफिसरनि खे अवाम दोस्त बणिजी कम करण घुरिजे। शाह लतीफ़ प्रेस क्लब बिटशा ऐं मटियारी मीडिया हाउस जे सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान पंहिंजे ऑफिस में ॻाल्हाईंदे एसएसपी आसिफ अहमद भुगियो चयो त दरगाह भेटाई जी सिक्योरिटी लाइ इंतहाई सख़्त क़दम खणी रहिया आहियूं। तंबूर चौक खां दरगाह जे दाख़िली गेट ताईं चेकिंग जो अमल वधायो वेंदो ऐं औरतुनि जी चेकिंग लाइ लेडीज़ बूथ नए सर तयार कया पिया वञनि। हिन चयो त सीपेक मनसूबे जी सिक्योरिटी ते ख़ासि नज़र रखी पई वञे ऐं ज़िले अंदरि अमन अमान जी सूरतहाल खे यकीनी बणाइण लाइ ॾोहारीनि ऐं समाजी बुराइयुनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन तेज़ कयो वियो आहे। मंशात फ़रोशनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। सोशल मीडिया ते ग़लति प्रोपेगेंडा कंदड़ ऐं फेक आईडी टेस्ट जे ख़िलाफ़ FIA जी मदद सां कानूनी कार्रवाई कई वेंदी। मुलाक़ात दौरान बिटशा ऐं मटियारी जे सीनियर सहाफ़ी रजब अली बोज़दार, बाबू GM ख़ाशकरी, जुमन चौहान, असदुल्ला मेमन समेत SHO मटियारी एजाज सुमुरो, CIA इंचार्ज मोहम्मद सुलेमान चनेसर ऐं PSO रजब जमाली भी मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।